न्याणी सां इंसाफ कयो, मखलूम न्याणी नादिया सां इंसाफ कयो, मखलूम न्याणी नादिया सां इंसाफ कयो। जो अॼु जो एहतजाज आहे कहिड़े मसाले ते आहे? अला सभ खां पहिरीं त हिकु मसू जलपाणीअ में हिकु मासूम न्याणीअ जो क़त्ल थियो आहे। उन जे लाइ सिंध चांडिया वेलफेयर एसोसिएशन जो महसूस कयो छो त असांजो सचवा सिंध जे समूरनि मसइलनि ते सिर्फ़ चांडियुनि जे लाइ कमु कोन थी करे, पर असीं समूरनि मसइलनि ते एहतजाज कंदा आहियूं। ऐं वाहिदी सिंध में हिकिड़ी समाजी तंज़ीम आहे सिंध चांडिया वेलफेयर एसोसिएशन, जंहिं बिना कंहिं फ़र्क़ जे, बिना कंहिं ज़ात पात जे फ़र्क़ खे नज़र में रखंदे एहतजाज कंदी आहे। ऐं असीं को बि फ़र्क़ु न रखंदा आहियूं। जेकॾहिं हू छोकिरी चांडियाणी आहे त बि एहतजाज कंदासीं, जेकॾहिं हू छोकिरी पठाण आहे त बि एहतजाज कंदासीं, जेकॾहिं हू छोकिरी भंड आहे त बि असांजो इहो एहतजाज जारी रहंदो। कातिल जी इबरतनाक सज़ा ताईं हीउ एहतजाज असांजो जारी रहंदो। औरतुनि जो आलमी ॾींहुं उन ते असां पंहिंजे वसार लिखियोसीं, जेतिरो बि असांजो वस हुयो। उन खां पोइ इहो तुरत अमल सरकार जे पारां आयो त FIR कटी, पीउ ज़ाहिर थियो ऐं मुड़ुस बि गिरफ़्तार थियो। त हाणे इहो जेको प्रोसेस आहे इन खे नेक नियतीअ सां जेको सो जांच थियणु खपे। जेकॾहिं थरडी जी न बल्कि सिंध जी न्याणी आहे नादिया, उहा असां सभिनी सिंध वासियुनि जी भेण आहे। जेकी मीडिया ते ख़बरूं आयूं आहिनि, जंहिंमें असांखे ज़रियनि वटां बि जेके ॼाणूं मिलियूं आहिनि, उन्हनि मां लॻे थो त हिन औरत खे तमामु शदीद बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। नेशनल प्रेस क्लब वारनि जो जेको आहे सो लगातार इन्हनि खे जेको आहे सो मीडिया में हलायो, अख़बारनि में हलायो, सोशल मीडिया ते बि हलायो। भंड न हुई, जेका चांडियाणी न हुई, असांजी सिंध जी भेण हुई, अंबड़ हुई। हिन सां बेदर्दी सां हिनखे क़तल कयो आहे।